अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था चिकन जा उफराटा। सिंधीअ में उफराटो चवंदा आहियूं असां। हूअं त आम तरह सां हर को पराठा चए थो, पराठा उर्दू लफ़्ज़ आहे। तो आज हम बना रहे हैं चिकन के पराठे। उन जे लाइ ही मूं वटि अधु किलो चिकन हुयो, जंहिंखे बॉइल करे हॾियुनि खां अलॻि करे ऐं चॉपर में चॉप करे थोड़ो थुल्हो थुल्हो चूरो करे छॾियो आहे। श्रेड ना करणो, इसको श्रेड नहीं करना, इसके धागे धागे नहीं होने चाहिए, बल्कि इसको चॉपर में डाल के चॉप कर लिया, हड्डियाँ अलग कर ली बॉईल करने के बाद, और फिर जो बोटियाँ थी मोटी मोटी उन सबको थोड़ा सा चॉप कर लिया है ताकि वो चूरा बन जाए। एक बड़े साइज़ की प्याज बहुत बारीक कटी हुई आप देख सकते हैं, ठीक है। हिकिड़ो वॾो बसर सफ़ा सनो जीअं असां ऑमलेट पचाइण लाइ कटींदा आहियूं, उन सां गॾु आहे हिकिड़ो टेबल स्पून लूणु, अधु टेबल स्पून ॻाढ़ा मिर्च पीठल, अधु टेबल स्पून कारा मिर्च पीठल, ठीक है। नमक मिर्च अपने जायके के हिसाब से भी ले सकते हैं। ये मैंने एक चाय का चम्मच लिया है भरा हुआ नमक का, और उसके साथ आधा आधा चम्मच दोनों किस्म की मिर्चें हैं, और ये है हरी मिर्चें कटी हुई। क्योंकि हम हरी मिर्चें भी डाल रहे हैं इसलिए मैंने वो पिसी हुई मिर्चें कम ली हैं। हम लोग कम मसाले खाते हैं, अगर आप ज़्यादा स्पाइसेस पसंद करते हैं तो आप ज़्यादा डालें, ठीक है। ये बस सावा मिर्च भी सन्हा कटियल आहिनि, इन करे मूं पिठल मिर्च ॿिन्ही क़िस्मनि जा घटि खाया आहिनि, छो त असां हल्को मसालो खाईंदा आहियूं। अगरि ये घणा घणा विझिबा त सॼो ई ॾाढो तेज़ थी वेंदो। हीअ आहे लीमे जी रस, हीअ तक़रीबन 1.5 टेबल स्पून लीमे जी रस आहे, सावा धाणा आहिनि कटियल, ऐं अटो आहे ताज़ो ॻोहियल। आटा हमेशा ताज़ा गुंदा हुआ होना चाहिए, क्योंकि रखा हुआ आटा और रबड़ की तरह हो जाता है, फिर उसमें से ठीक से पराठे नहीं बनेंगे। ताज़ा गूंदा हुआ मतलब है उसको गूंद के आप 1-8 घंटा रख लें, ठीक है। ताज़ो ॻोहियल अटो हमेशा ही उसूल आहे, अटे खे हिकदमि ॻोहे मानी न पचाइबी आहे, बल्कि हुनखे अधु कलाक, घटि में घटि अधु कलाक, न त कलाक ॾेढ हुनखे ज़रूरु ॻोहे करे रखो। उनखां अलावा ही देसी घी आहे, घी भी मां घर में ठाहींदी आहियां पंहिंजो। सो ही मां रेसिपी शेयर करे चुकी आहियां। अगर तव्हां ॾिसणु चाहियो त मां हिन वीडियो जे हेठां, हिननि उफराटनि जी वीडियो जे हेठां जो लिंक ॾेई छॾींदमि। घी भी मेरा घर का बनाया हुआ है, मेरा अपना बनाया हुआ, तो अगर आप देखना चाहें तो मैं इसका घी बनाने का लिंक जो है इस वीडियो के नीचे दे देती हूँ। हाणे असां अचूं था पंहिंजी रेसिपी ते। ही ॾिसो फ्राइंग पैन में बिल्कुलु थोरो 1/4 कप खां घटि तेल मूं रखियो आहे गरम करण लाइ। हाणे असां हिन में विझंदासीं सभिनी खां पहिरियों बसर। प्याज हम पकाएंगे नहीं, उसको सिर्फ इतना पकाएंगे कि वो सॉफ्ट हो जाए, इसका कलर चेंज हो जाए। इसको ब्राउन नहीं करना, ये ऐसी सफ़ेद ही रहेगी, लेकिन थोड़ा सा इसका रंग जो है वो चेंज हो जाएगा। असां हिनखे उथलाए पुथलाए थोड़ी देर लाइ पचाईंदासीं। लूण भी जेको आहे उहो हल्को खणो, छो त चिकन में लूण पियल आहे। चिकन को उबालते वक्त नमक थोड़ा सा डाला है मैंने, तो आप नमक भी जो उस हिसाब से लीजिएगा, ऐसा ना हो कि वो डबल डोज हो जाए और बहुत तेज़ हो जाए नमक, ठीक है। सो असां हिनखे थोड़ी बाहि मां हिनजी वधायां थी। इसको इतना पकाएंगे कि ये हल्का सा सॉफ्ट हो जाए, पके नहीं, पूरा ब्राउन नहीं होना चाहिए। तो बसर खे असां हल्को फ्राई कयूं था, 2 मिनट लॻंदा जेसि ताईं हिन जो कलर जेको आहे चेंज थी वञे। बसर असांजो हल्को हल्को फ्राई थिए पियो। ही ॾाढा मज़े जा पचंदा आहिनि, हिन जो टेस्ट ज़बरदस्त हूंदो आहे। ही ॿार ऐं वॾा सभु शौक़ सां खाईंदा, ऐं तव्हां चाहियो त हुननि खे ॿारनि खे लंच बॉक्स में स्कूल लाइ विझी ॾेई सघो था। बच्चे बहुत शौक़ से खाएंगे अगर आप उनके लंच बॉक्स के लिए बनाएं। और अगर मेरी ये आज की रेसिपी आपको अच्छी लगे तो वीडियो लाइक करें, शेयर करें, कुछ कहना है तो कमेंट करें, मेरा चैनल सब्सक्राइब करें, ताकि मुस्तकबिल में भी जो कुछ मैं शेयर करना चाहूँ वो आप आसानी से देख सकें। सो उम्मीद है मूंखे ये वीडियो तव्हांखे वणंदी। ही इफ्तारी लाइ बि ठाहे सघो था, ही सहरी लाइ बि ठाहे सघो था, ॿारनि जे लंच बॉक्स लाइ, नाश्ते लाइ तमामु हिकिड़ी ज़बरदस्त रेसिपी आहे, जो टेस्ट इलाही सुठो थींदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ अॼु जी रेसिपी वणे त हीअ वीडियो लाइक कयो, शेयर कयो, ऐं कुझु चवणो आहे, कुझु पुछणो आहे त कमेंट कयो, ऐं मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, त जीअं मुस्तक़बिल में बि मां जेको कुझु सेखारियां उहो तव्हां आसानीअ सां ॾिसी सघो। इहो यादि रखिजो त हिनखे ब्राउन नाहे करिणो बसर खे। बसर अगरि ब्राउन थी वियो, पची वियो, त हिन जो ज़ाइक़ो बिल्कुलु चेंज थी वेंदो। प्याज को ब्राउन कतई नहीं करना। अब ये जो है थोड़ा सॉफ्ट हो चुका है। इसके सॉफ्ट होने की निशानी ये है कि इसका कलर जो है वो ट्रांसपेरेंट हो जाएगा, ठीक है। ये थोड़ा ट्रांसपेरेंट थी वेंदा जॾहिं नरम थींदा। हाणे ही बिल्कुलु मुंहिंजे ज़रूरत जे हिसाब सां पची वियो। हाणे असां हिन में शामिलु कंदासीं ही चॉप थियल बॉइल्ड चिकन।
ठीकु आहे। ये असां चिकन हिन में विझूं था, हिनखे थोरो मिलाईंदासीं। हिनखे पचाइण जी ज़रूरत कोन्हे, हिनखे इन लाइ पचाइबो त जीअं हिन में थोरो बसरनि जो ऐं मिर्चनि मसालनि जो ज़ाइको अची वञे। चिकन तो उबला हुआ है, इसको ज़्यादा पकाने की ज़रूरत नहीं है, लेकिन इस तरह थोड़ा सा इसको पका लेंगे कि इसमें प्याज का और मसालों का टेस्ट आ जाए। ठीक है, ये ज़बरदस्त स्टफिंग होंगी आहे। ज़रूरु ठाहियो, मां चाहियां थी त तव्हां इहो ट्राई कयो ऐं पोइ मूंखे ॿुधायो त कीअं ठहियो। अच्छा, पराठा बनाने का जो तरीका है वो मैं आपको बता नहीं रही हूँ अभी, क्योंकि मैं पहले आलू के पराठे बनाना सिखा चुकी हूँ। इनमें सावा मिर्च शामिल किया है। ठीक है, आलू के पराठे मैंने बनाना सिखाए हैं। तो लोग जो 2 रोटियां बना के बीच में मसाला भरते हैं वो तरीका सही नहीं होता, उससे आपके किनारों में जो है वो मसाला नहीं आता। ठीक है, अक्सर माण्हू 2 मानियूं पचाए विच में मसालो विझंदा आहिनि ऐं पोइ उनखे डबल कंदा आहिनि मानी खे। इहो तरीक़ो सही न आहे, इन सां किनारनि में मसालो न हूंदो आहे। मां जंहिं तरीक़े सां पचाईंदी आहियां उन में तव्हांजे हर गिरह में मसालो ईंदो। सो पराठो ठाहींदे मां प्रोसेस नथी ॾेखारियां, मां लिंक ॾियां थी। मैं लिंक नीचे दे रही हूँ, जो मैंने आलू के पराठे बनाना सिखाए थे, तो वो आप चेक कर सकते हैं। हाँ, हिन में खुश्क मसाला ऐं सावा मिर्च विधा आहिनि। हाणे असां हिन विझूं था लीमो। ठीक है, खुश्क मसाले और हरी मिर्चें डाल दी थी, अब लीमू डाला है और ये हरा धनिया। लीमो भी हमेशा याद रखो तो अगर घणो खटो कंदो तो टेस्ट एडो सुठो न रहंदो आहे। हिन जी बाहि मां बंद थी क्या, ये सब कुछ मैंने इसमें डाल दिया है। आग मैं बंद कर रही हूँ। अभी मैं पराठा बनाऊंगी, फिर मैं आपको दिखाती हूँ कि उसकी शक्ल कैसी बनती है। पराठा मेरा जो यूनिक जो स्पेशल तरीका है पराठा बनाने का, स्टफिंग का, वो आप नीचे लिंक में देखें। इस वीडियो के नीचे मैं आलू पराठे का लिंक दे रही हूँ, उसको चेक करें और उसमें देखें, क्योंकि एक ही चीज़ मैं बार बार सिखाऊँ तो बहुत टाइम जाता है उसमें। ठीक है, हाँ, एक दफ़ो मां सेखारे चुकी आहियां त ही स्टफ्ड कीमे जो पराठो या पटाटनि जो पराठो कीअं ठाहिजे। पोइ अगरि मां हर साॻी शइ थी सेखारियां त मुंहिंजो उन में इलाही टाइम थो वञे। त हीअ जेका स्टफिंग तव्हां ॾिसी वरिती आहे, हीअ गरम गरम कोन विझंदासीं, हिनखे रखंदासीं त थोरो थधो थिए ऐं उनखां पोइ असां हिनखे पराठनि में भरींदासीं। त पराठो ठाहिण जो, उफराटो ठाहिण जो तरीक़ो तव्हां लिंक में ॾिसी सघो था, जेका मां हिन वीडियो जे हेठां ॾियां थी। हीअ मसालो मुंहिंजो थधो थी वियो आहे। हीअ मुंहिंजी मानी रखण जे लाइ पिंडी चमटो रेडी आहे ऐं पेड़ा मां ठाहे छॾिया आहिनि ऐं तओ जेको आहे मुंहिंजो हल्की बाहि ते गरम करण जे लाइ रखियो आहे। हाणे मां स्टार्ट थी कयां। ये ॾिसो, ये पराठा मैंने तवे पे डाल दिया है। ये पराठो मूं तवे ते विधो आहे, हिनखे हल्को मूं घी हयो ऐं पोइ हुनखे मथा मानी विधी अथमि। ये हमेशा ज़रूरी होता है कि हल्का सा घी लगाएं तवे पे, फिर पराठा डालें। और ज़रूरी नहीं कि आप घी यूज़ करें, आप तेल में भी बना सकती हैं, उतना ही अच्छा बनेगा। लेकिन ये है कि घी से वो ज़्यादा कड़क और क्रिस्पी बनते हैं। ठीक है, सो घी या तेल तव्हांजी मर्ज़ी आहे, पर खुश्क तए ते कॾहिं बि मां मानी न विझंदी आहियां। इहो मुंहिंजो तजुर्बो आहे। बिल्कुलु हल्को छंडो हणी हाणे हिनखे असां हिकदमि जेको आहे घी या तेल न हणंदासीं। अच्छा, इसके दोनों साइड हल्के से पका के फिर हम इसके ऊपर घी या तेल लगाएंगे। अब ये मैंने दोनों साइड इसके हल्के से बना लिए। घी में इस पर डाल रही हूँ। ॿई पासा बिल्कुल भले कच्चा हुजनि, पचनि न, ॿई पासा। ॾिसो, ही 2 चमचा घी मां विधो आहे, इहो हिन जे ॿिन्ही साइड्स जे लाइ काफ़ी आहे। इसको पलटती हूँ मैं, हिनखे उथलायूं था। हिन जो पहिरियों मुंहं वारो पासो पचाईंदसि। ऐं पराठो पचाइण जो सही तरीक़ो आहे त तव्हां मानी तए में विझण खां पोइ उफराटो जॾहिं तए में पए, ऐं हीअ ज़ाहिर आहे त हीअ फ्राई थींदो। ठीक है, इसकी 2 बातें, एक तो इसको फ्राई करेंगे तो ज़्यादा थोड़ा सा घी या तेल लगेगा, दूसरा ये कि ये मोटे बनेंगे, क्योंकि अगर आप इसको पतला बेलने की कोशिश करेंगे तो ये फट जाएगा और मसाला रोटी से बाहर आ जाएगा। ऐं तए ते विझण जो उसूल इहो आहे त तेल विझण खां पोइ हिनखे तव्हां हीअं मूव कयो, घुमायो। ऐसे इसको घुमाते रहेंगे तो इसकी शक्ल जो बड़ी प्यारी गोल्डन सी आ जाएगी। ठहे पियो अञा ऐं तमामु सुठो ठहंदो, मज़ेदार। जेके मूं आलू पराठा, पटाटनि जा पराठा सेखारिया, उनजो लिंक हेठि ज़रूरु ॾिसिजो, त तव्हांखे स्टफ़ करण जो, मानी में मसालो भरण जो तरीक़ो अची वेंदो।
रोटी में मसाला भरने का तरीका मैं सिखा चुकी हूँ, नीचे लिंक दे रही हूँ। ये ॾिसो केॾो प्यारो कलर हिन जो आयो आहे। हिनखे घुमाईंदा रहो ऐं पचाईंदा रहो। हिनखे हाणे मां लाहे वठंदसि ऐं ज़रूरु ट्राई कजो ऐं मूंखे उमेद आहे तव्हांजो बि सुठो ठहंदो, सुठो ई पचंदो। हमेशह प्यार सां खाधो पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे कम सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। वरी असां इंशाअल्लाह कंहिं ॿी सुठी कंहिं कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।